शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। खुद की आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। सर्व ज्ञान, सर्व गुण, सर्व शक्तियुनि सां संपन्न मां आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि ॾिसो दुनिया में मूंखे माण्हू केॾनि ॾींहंनि खां सॾु कंदा आहिनि, है न। दुनिया में मूंखे माण्हू ॾाढनि ॾींहंनि खां सॾु कंदा आहिनि। परम पिता परमात्मा खे दुनिया में माण्हू अनेक समय खां सॾु कंदा आहिनि। हे भगवान, हे ईश्वर, हे अल्लाह, अलाए छा छा चई करे भगवान खे सॾु कंदा आहिनि। लेकिन भगवान जॾहिं इन सृष्टि ते ईंदा आहिनि न, अची करे जॾहिं असांखे सही राह ॾेखारींदा आहिनि, सत्य ज्ञान ॾींदा आहिनि, त कोई माण्हू उन्हनि खे पहचानंदो ई न आहे। कोटनि में कोई में बि कोई हुनखे पहचानण वारा हूंदा आहिनि, उन्हनि जी राह ते हलण वारा हूंदा आहिनि। श्री भॻवान जी सत्य मत सम्झ ॾाढी ऊची आहे, है न। भॻवान जी मत ॾाढी ऊची आहे, जो कोई साधारण मनुष्य, कोई गुरु संत सन्यासी बि न ॾेई सघंदो। ॾिसो अॼुकल्ह जा सन्यासी ख़ुदि पवित्र रहंदा आहिनि, उन्हनि खे पतो आहे काम विकार महाशत्रु आहे, त बि शादियूं कराईंदा आहिनि, है न। त बि पंहिंजे फॉलोअर्स खे ईअं न चईंदा कि शादी न करो, अगरि शादी कयल आहे त काम विकार में न वञो। कोई चईंदो? अॼु जो कोई गुरु संत सन्यासी चईंदो ईअं? न चईंदो। उहो चईंदो अगरि मां ईअं चईंदमि त कोई मूं वटि ईंदो ई न, है न। कोई मूं वटि ईंदो ई न। इन करे बाबा चईंदा आहिनि कोई चई न सघंदो आहे कि इन विकार में न वञो। सभु माण्हू पंहिंजी पंहिंजी मत ॾींदा, पंहिंजी पंहिंजी सम्झ ॾींदा, चईंदा, शादियूं कराईंदा, है न। लक्ष्मी नारायण जे मंदरु, जेकी लक्ष्मी नारायण जोड़ो ख़ुदि पवित्र रहंदो आहे, न। राधे कृष्ण जो ख़ुदि पवित्र रहंदा आहिनि, उन्हनि जे मंदरनि में माण्हू शादियूं कराईंदा आहिनि। सिख माण्हू विकारनि पवित्र रहण लाइ कंगणी पाईंदा आहिनि, तलवार रखंदा आहिनि, है न। स्त्री पुरुष जे विच में तलवार छो रखंदा आहिनि? मतिलबु काम विकार सां परे रहो। त माण्हू बिना सम्झे से अलाए छा छा कंदा रहंदा आहिनि, है न। जॾहिं शादी थींदी त मां उन्हनि खे तलवार ॾींदा आहिनि। तलवार मतिलबु कि विकार बुराइनि सां परे रहो, असांजे विच में विकार बुराइयूं न अचनि। लेकिन बिना अर्थ सम्झे स्थूल चीजूं रखी छॾंदा आहिनि, लेकिन अर्थ त सम्झंदा न आहिनि, है न। अर्थ त सम्झंदा न आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि इहे सदा यादि रखो कि जीवन में असांखे परमात्मा खे जॾहिं असां सॾु था करूं, भॻवान खे जॾहिं असां सॾु था करूं, त असां हुननि खे सॾु करूं त भई कंहिं माण्हू खे तव्हां सॾु कंदव घर में, त उहो ईंदो त हुनजे चए ते त हलणो पवंदो, हुनजी ख़ातिरी त करणी पवंदी, हुनखे मान सम्मान त ॾियणो पवंदो।
त हेॾे समय खां माण्हू भॻवान खे सॾे थो करे, ईअं नथो सोचे भॻवानु हेठि ईंदो त उहो मूंखे हीअं चईंदो त मां कंदमि। त जॾहिं अगरि तव्हां करण लाइ तयार ई न आहियो, है न। अॼु माण्हू ज़बरदस्ती अलाए किथे किथे घुसंदा, अलाए कहिड़े कहिड़े गुरूअनि खे घुराईंदा, अलाए छा कंदा रहंदा आहिनि, लेकिन उन्हनि जी मत ते हलण जे लाइ तयार आहियो। त जॾहिं असां हलण लाइ तयार न आहियूं त असां उन्हनि खे परां खां ई हथ जोड़ो। एॾियूं रड़ियूं करे भॻवान खे यादि करण जो मतिलबु छा आहे? रोज़ु सुबुह सुबुह जो माण्हू जो रड़ियूं मचाईंदा आहिनि, भॻवान खे अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि। आहे त उहो निराकार, निराकार जा रूप न आहिनि। माण्हू चवंदा आहिनि इहे सभु भॻवान जा रूप आहिनि, असां बि भॻवान जा रूप आहियूं। अगरि सभु भॻवान जा रूप आहिनि, असां बि भॻवान जा रूप आहिनि, त कोई दुखी, कोई सुखी, कोई ग़रीब, कोई अमीर, कोई बीमार, कोई फलानो हीअं छो आहे? है न। भॻवान जा एॾा रूप आहिनि, सभी भॻवान आहे, सभिनि में ई भॻवान आहे, त उहो त सुख करता आहे न, दुख हरता आहे। त दुनिया में दुख हुजणो ई न खपे। ऐं पोइ ईअं छो चईंदा आहिनि कि तुंहिंजी गत मत न्यारी थी, तूं ई ॼाणे, तूं ई अची करे ॿुधाए। लेकिन भॻवानु जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो न, त हुनजी पहिरीं मत ई इहा आहे कि विकारनि खे छॾो, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार खे छॾो। पहिरीं ॻाल्हि उहे इहे ई चईंदा आहिनि। ऐं ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, है न। तॾहिं ई तव्हांजो कल्याण आहे, न त तव्हां केतिरा बि प्रयत्न करो, कोई फ़ाइदो न आहे, कोई बि फ़ाइदो न आहे। ॾिसो, माण्हू चवंदा आहिनि कि कई माण्हू न गृहस्थी कोई कुझु कमु न कंदा आहिनि ऐं ॿियनि खे शिक्षा ॾींदा आहिनि। त ॾिसो, डॉक्टरी पढ़ाइण वारो टीचर बि त डॉक्टर थोरी आहे, लेकिन उहो डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ाईंदो आहे, उहो डॉक्टर ठाहींदो आहे, है न। अॼु जेका डॉक्टर ट्रीटमेंट कंदा आहिनि, त हुननि डॉक्टरनि छा कैंसर जी बीमारी खे सहन कयो अथनि छा? हुननि खे थी आहे छा? है न। के डॉक्टर खे कैंसर जी बीमारी थिए, उहो पंहिंजो ख़ुदि जो इलाज करे त उहो कैंसर जो डॉक्टर ठहींदो छा? उहो त इमेजिन कंदा आहिनि, महसूसु कंदा आहिनि, हा भई इहो आहे त हीअं सूरु थींदो हूंदो। डॉक्टर पेशेंट खां पुछंदो आहे कि कीअं सूरु थो थियो, किथे सूरु थो थियो, उहा हुन जे सूर खे महसूसु करे सघंदो आहे। हिन जो मतिलबु इहे थोरी कि डॉक्टर खे पहिरियों कैंसर थिए त उहो हुनजो इलाज करे सघे। त ईअं ई बाबा बि चवंदा आहिनि, भले भॻवानु हिन सृष्टि ते असां जीअं पार्ट न वॼाईंदा आहिनि, भले दुनिया में ॾाढा ज्ञान ॾियण वारा माण्हू आहिनि, भले उन्हनि गृहस्थी न कई अथनि, लेकिन उन्हनि खे पतो आहे दुनिया में कहिड़ो दुख आहे, कीअं छा थींदो आहे, हिन जो इलाज छा आहे। न, कई माण्हू चवंदा आहिनि अरे तव्हांखे छा पतो, असां सहन कयो, असांखे पतो आहे। हाणे डॉक्टर खे कोई ईअं चई सघंदो? डॉक्टर त चईंदो हा भई मूंखे पतो आहे सूरु थींदो आहे, लेकिन थोरो सहन करिणो पवंदो जेसिताईं ठीकु थिए। डॉक्टर खे अगरि पेशेंट चए तव्हांखे छा पतो मूंखे हेॾो सूरु थो थिए, ईअं थो थिए, तव्हां त वेही करे ईअं था करो, ईअं था चओ, त डॉक्टर त चईंदो न हा मूंखे पतो आहे, लेकिन इलाज त हलंदो रहंदो न, पेशेंस त रखिणो आहे न। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि कंहिंखे असां सॾु था करूं, अगरि उहो सची में अची वञे तव्हांखे चए हीअं न हीअं करे सघंदा, है न। त अहिड़े भॻवान खे सॾु ई छो था करो? न त हुनजो अपमान थी वेंदो अगरि तव्हां उहो हुनजो चयो नथा मञी सघो, हुनखे ओड़ी इज़त मान नथा ॾेई सघो। अॼु माण्हू चवनि था, कोई चवंदा आहिनि असांजा माउ पीउ जीता रहनि, लेकिन माउ पीउ जो चयो ई न मञंदव त उहो जी करे बि छा कंदा? हुननि खे ॿियो ई दुख थींदो न। हुननि तव्हांखे पैदा कयो, पालियो कयो, वॾा थी विया, हाणे तव्हां चओ था असां पंहिंजी मर्ज़ी सां हलूं,
त उहो जो आत्मायूं जो माउ पीउ जो पाठ वॼाइनि थियूं उहा त सोचदियूं न हाणे असांजो ई चयो ई नथा मञनि त ॿियो ई ॾिसी ॾिसी करे दुख थींदो की असांजा ॿार थी करे असांजो चयो नथा मञनि। थींदो न माण्हुनि खे दुख, भई के जंहिंखे ज्ञान न हूंदो उनखे त थींदो, ऐं जंहिंखे ज्ञान हूंदो सम्झ हूंदी उहा सोचदी, उहा आत्मा सोचदी चल ठीकु आहे, इहे ॿार पंहिंजे पाण करनि था, मां हाणे पंहिंजो जीवन जीयां थी, मतिलबु माउ पीउ जो पाठ ख़तमु, हाणे मां ॿियो पंहिंजो कर्म करां थी, जेको बि हुनखे करिणो उहो पंहिंजी हुन जीवन में मस्तु थी वञे त जीवन सुठो बि लॻे। न त माउ पीउ जो अगरि कोई चयो ई न मञे ऐं माउ पीउ बि बसि हाणे हिन पाठ में जीअण न चाहींदा आहिनि, मतिलबु उहा आत्मा हुन पाठ में जीअण न चाहींदी आहे। आत्मा खे कॾहिं मोक्ष न मिलंदो, लेकिन आत्मा जो पाठ वॼाए थी माउ पीउ जो या कंहिं बि संबंध जो, हुनखे लॻे थो कि हाणे मुंहिंजी कोई वैल्यू न आहे, कंहिंखे मुंहिंजी ज़रूरत न आहे हुन पाठ सां, हाणे हिननि खे इहा ज़रूरत आहे ॿियो पाठ, त उहो फ्री थी वेंदी, त उन आत्मा खे असां पंहिंजे बंधन में छो बंधूं, है न। माउ पीउ जी बि ज़रूरत छा हूंदी आहे, जो माउ पीउ बि अगरि तव्हां चाहियो त असांजा माउ पीउ जीता रहनि त हुननि खे हुन रीति हुननि जो चयो बि मञिणो पवंदो, हुननि जी सेवा बि करणी पवंदी, हुननि खे घुमाइण खिलाइण पीआरणु हेॾे होॾे इहे सभु बि करिणो पवंदो न, त इहे सभु करिणो पवंदो न। अॼु अगरि असां चाहियूं त असांजो माउ पीउ जीतो रहूं, घर में ई बंदि करे रखूं त हुनखे कंहिंसां ॻाल्हाइण न ॾियूं, हुनजी कुझु ॿुधो ई न, त ईअं त इंसानु परेशान थी वेंदो वीचारो न। कॾहिं कॾहिं ॿार सोचदा आहिनि न मुंहिंजी माउ जीती रहे, बसि ईअं ई रहे, हिते ई रहे, त किथे बीमार न थिए त घर में ई बंदी रखंदा आहिनि, जीअं त किथे हुनखे वञण बि न ॾींदा आहिनि, बसि हिकु ई किथे ॻाल्हाए बि न, तुंहिंजो बीपी शुगर बढ़ थी वेंदी त तूं कंहिंसां ॻाल्हाए बि न, कुझु टेंशन बि न वठि, उहो वीचारी छा करे, बोर थी वेंदी न उहा आत्मा, त तंहिंखां सुठो हुनखे मुक्ति ॾियो हुन। लेकिन अॼुकल्ह जा माण्हू उहो बि न, अगरि कोई इंसानु उहो बि न सोचे त हुन आत्मा जे लाइ कहिड़ो परेशानी थी वेंदी। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाए थी। अगरि कोई कंहिंखे शिक्षा ॾींदो आहे त उहो भले हुन उहा सिचुएशन अनुभव न कई हुजई प्रैक्टिकल में, लेकिन उनखे ज्ञान त आहे न, हिन में हीअं न हीअं करो। कोई चईंदा अरे न न हिनखे छा सम्झो, हिन थोरी ईअं कयो अथई, अरे न कयो अथई त डॉक्टर थोरी डॉक्टर ठाहियो आहे, है न। जेको डॉक्टर कैंसर जो इलाज करे थो हुनखे थोरी कॾहिं कैंसर थियो आहे त हुनखे पतो लॻे ईअं कीअं सूरु थींदो आहे, कोई चई सघंदो। त ईअं जीवन में बि ईअं ई आहे, इन करे हिक ॿिए जी अगरि कोई असांखे शिक्षा ॾिए थो, कोई राय सलाह ॾिए थो, कोई सम्झ ॾिए थो, ॿुधी करे उन अनुसार हलण में तव्हांजी ऐं हुनजे भलाई आहे, है न। सम्झी करे अगरि तव्हांखे सम्झ में अचे थी त करो, नथी अचे त न करो। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में न असांखे सदा यादि रखिणो आहे कि असां सभु आत्माऊं हिकु परमात्मा जी संतान आहियूं ऐं हिन सृष्टि ते पाठ वॼायूं था, ऐं भॻवान जी मत, भॻवान जी सम्झ सभिनि खां न्यारी आहे ऐं ॾाढी ऊची आहे। अगरि तव्हां भॻवान जी मत ते हलंदव न त तव्हां देवता ठही वेंदव। अॼु माण्हुनि खे जीवन में घर गृहस्थी में जेका माण्हू अपशब्द ॻाल्हाईंदा आहिनि उहो छॾण में ई केॾी महिनत थी लॻे, कंहिंखे चओ न त छॾे ई न पाईंदा। अॼु माण्हू बाथरूम में वेंदा आहिनि न त पंहिंजा मोबाइल खणी वेंदा आहिनि, चईंदा आहिनि हा मां हाणे आराम सां अचां थो। मतिलबु घर एॾो वॾो घर ठाहींदे हुए बि माण्हू एॾा बंगला ठाहे करे बि माण्हुनि खे कहिड़ी सीट थी सुठी लॻे, बाथरूम जी उहा सीट सुठी थी लॻे, लेकिन घर में न ॿाहिरि उथे फ्रेश थी सनानु पाणी करे जो करिणो आहे साम्हूं घर वेही करो, जंहिंसां ॻाल्हाइणो आहे जो कुझु करिणो आहे साम्हूं वेही करो, कोई मना थोरी थो करे, है न। पर घर में एॾी स्वच्छता हूंदे हुए बि माण्हुनि खे केॾी गंदगी सुठी थी लॻे, है न। त अहिड़ा मतिलबु
जानवरनि जहिड़ो जीवन ई आहे न। अॼु जानवर बि छा कंदा, उते ई सूसी पोटी कंदा, उते ई खाईंदा, उते ई वेहींदा। ॿुधण में त माण्हुनि खे सुठो न लॻंदो, लेकिन जो माण्हू प्रैक्टिकल में कंदा आहिनि हुननि खे त सुठो थो लॻे इहे सभु करणु, लेकिन उहो सम्झनि नथा। जीअं त सुम्ही पइनि, उहो ई मोबाइल खणी वेंदा गुरुद्वारे मंदरु, न उहो ई मोबाइल किचननि में बेडरूम में। त ॾिसो दुनिया जी हालति ॾिसो, है न। पोइ कोई अगरि उन्हनि खे सम्झाए त चईंदा अरे इहे त छा आहे, मतिलबु अॼु माण्हू कचिरे मां निकिरण ई नथो चाहे। हुनजी मेंटालिटी केॾी गंदी हूंदी, जेको इंसानु हीअं कंदो हूंदो, हुनजी सोच केॾी गंदी हूंदी, है न। त हीअं ई असां हाणे हुन सोचियो हुन जी कोई ॻाल्हि कोन्हे, बाथरूम में ई खणी थो वञे आराम सां, उते खाइनि ॻाल्हाईंदमि। कई माण्हू त खाइण पीअण बि खणी वेंदा आहिनि, कई माण्हू पोइ चईंदा आहिनि असां ॾाढा मॉडर्न आहियूं। त अहिड़ो जानवर जहिड़ो जीवन, माण्हू चए थो आत्मा जानवरनि में वेंदी आहे, अलाए असां कहिड़ी योनी में जन्म वठंदासीं, पर हिते त इंसाननि जो ई जीवन जानवर जहिड़ो आहे। बसि उन्हनि खे कोई चए त उन्हनि खे चिड़ मचंदी, लेकिन उहो ख़ुदि जी सम्झ सां जॾहिं सम्झनि त अहिड़े माण्हुनि जे लाइ असांखे भॻवान सां प्रार्थना करणी खपे कि हिनजी जल्दी सम्झ में अची वञे कि हीअ ग़लति ॻाल्हि आहे, है न, ये ग़लति ॻाल्हि आहे। त ॾिसो भॻवान जी मत त एॾी श्रेष्ठ आहे। भॻवान त चईंदो तव्हां जॾहिं बि फ्रेश थी अचो त सनानु करे अचो, करे सघंदा आहियो। भॻवान त चईंदो लहसुन प्याज न खाओ, नॉनवेज न खाओ, अपशब्द न चओ, विकार बुराइनि जे वश थी कर्म न करो। इहे सभु भॻवान जी श्रेष्ठ मत आहे। भॻवान त चईंदो कि जो भाग्य में आहे जो मिलंदो मिली वेंदो, कंहिंसां बि लड़ाई झगड़ो छीना झपटी न करो। केरु मंदो अॼु कोई कंहिंजी प्रॉपर्टी पंहिंजे नाम ते करे छॾे ऐं उहो वञी करे उन्हनि सां लड़े झगड़े, पहिरीं ॻाल्हि त असां अगरि इहे सम्झंदासीं न सभु कुझु भॻवान जो ई आहे, त कोई कंहिंजी नज़र ई न पवंदी तव्हांजी प्रॉपर्टी ते, छो जो सभु भॻवान जो आहे न। लड़ाई झगड़ो तू मैं सभु लड़ाई झगड़ा ख़तमु कराइणु आयो आहे भॻवान, लेकिन कंहिंजे जीवन में सभु ख़तमु थींदा। जेका भॻवान जी मत ते हलंदा, हाणे माउ पीउ त चईंदो न, अगरि सम्झो कोई ॿार ॿिए ॿार जी चीज़ छीने करे खणी वेंदो त माउ पीउ ॿिए ॿार खे छा चईंदो, उहो रोए मुंहिंजी चीज़ खणी वियो, उहो चए न मूंखे त उहो ई खपे। तव्हां चईंदसि तूं शांति कर, असां तोखे ॿी वठी ॾींदासीं, तूं शांति कर, तूं हुन सां न विड़, हुन सां छीना झपटी न कर, असां तोखे पाण ई वठी ॾींदासीं, है न। ॿिन्हिनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदा, न मञंदो त कोई न कोई उपाय त कढंदव न। त ईअं ई वॾे ॿारनि सां बि थींदो आहे, है न, ईअं ई वॾे ॿारनि सां बि थींदो आहे। अॼु माण्हू प्रॉपर्टी जे लाइ चीज़ुनि जे लाइ लड़े थो। माउ पीउ ॾिसो जे एॾो कुझु ठातो आहे, मतिलबु सोचो के त एॾी सारी चीज़ियूं ठातियूं ऐं हुन खां त माण्हू पुछे ई नथो, माण्हू ई हुन चीज़ जो बंटवारो करे, वेस्ट करे, ख़तमु न। भई क़ाइदो छा आहे, जे दाल चांवर ठाता आहिनि, है न, जंहिंजे घर असां रोटी खाइण विया आहियूं, उहा चए असांखे कि जेतिरो खपे खणो, त बि माण्हू सोचदा न यार ॿिए जो घर आहे असां कीअं खणूं, त बि थोरो थोरो करे खणंदा। पर अॼुकल्ह जे ॿारनि में एतिरी बि मतिलबु हुननि आत्माउनि में, ॿारनि में छा, जॾहिं वॾनि में हुजनि तॾहिं करो न, जॾहिं दुनिया में अहिड़ा गुण हुजनि न, त कंहिंजी बि ग़लती न आहे। मतिलबु दुनिया में ॾिसो केॾा अवगुण आहिनि। अॼु इंसानु अगरि स्कूल में बि सुठी रीति पढ़े न, त बि जीवन में स्कूल में पढ़ंदा आहिनि भई किसान जा 4 ॿार हुया, माण्हू इहा स्टोरी त ॿारनि खे पढ़ाईंदो, ॿारनि खे सेखारींदो, ॾिस हिकु साथ रहंदा आहियूं न त हीअं थींदो आहे, लेकिन
अॼु घर घर में केरु माण्हू हिन कहानी जे अनुसार हले थो, है न, केरु माण्हू हले थो। त ॾिसो, अगरि तव्हां स्कूलनि में बि कुझु कुझु त अहिड़ी पढ़ाई, अहिड़ी शिक्षायूं मिलंदियूं आहिनि जंहिंसां ॿार एतिरो त सोचे कि इहो मुंहिंजे माउ पीउ जो कमायल उहो धन आहे, मां कीअं घुरी सघंदो आहे, मां कीअं छीने सघंदो आहे, है न। हिकु समझदार सुठे संस्कार वारो ॿार त कॾहिं बि माउ पीउ जी प्रॉपर्टी खे छीनंदो न, हुन सां मांगंदो न, पर हीअं न चईंदो कि मुंहिंजो हक़ु आहे, है न। हक़ु आहे, बराबरि आहे, लेकिन असां छो घुरूं? भले माउ पीउ आहिनि पर असां छो घुरूं? असांजे जेको हक़ जो हूंदो उहो पाण ई मिली वेंदो न, है न। घुरंदो केरु आहे? भिखारी घुरंदो आहे। अॼु माउ पीउ बि अगरि पंहिंजे ॿार जे हिसे जो ॿार खे न ॾींदो त हुनखे बि न बचंदो, हुनजो बि घाटे में हली वेंदो, छो जो ॿार जे भाग्य जो पैसो माउ पीउ वटि ईंदो आहे, है न। लेकिन अगरि माउ पीउ हुन पैसे खे हुन ॿार जे लाइ नथो यूज़ करे त हुनजो बि वेस्ट हली वेंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन त ॾाढो सुठो आहे, लेकिन असां क़ाइदे सां जींदासीं, सुठी रीति सां जींदासीं त असांजो बि भलो, ॿियनि जो बि भलो, है न। असांजो बि भलो त ॿियनि जो बि भलो, ऐं जीवन में सदा ई असांखे सुठे संस्कार वारो जीवन असां जी सघंदासीं। त परमात्मा जी मत ॾाढी ऊची आहे, परमात्मा जी मत ते हलंदव त तव्हां मनुष्य खां देवता ठही वेंदव। अगरि भॻवान जी, ॾिसो, माण्हू ख़ुदि जो ई ज्ञान केॾो, माण्हू कलाक कलाक ॻाल्हाए थो हिक ॿिए सां, कलाक कलाक हिक ॿिए खे शिक्षा थो ॾिए। छा शिक्षा ॾींदा आहियो तव्हां हिक ॿिए खे, है न। जेको तव्हां ग्रंथ शास्त्रनि में पढ़ंदा आहियो, जो तव्हां ज्ञान ॿुधंदा आहियो भॻवान जो, उन सम्झ अनुसार कोई माण्हू हिक ॿिए खे शिक्षा ॾिए त चलो ठीकु आहे, है न। ही साधु संत सन्यासी जो ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहिनि, जो सिख माण्हू जो ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहिनि, उहो कंहिंखे पंहिंजी सम्झ सां राय ॾींदा छा? उहो त चईंदा न, हा हिन ग्रंथ में हीअं लिखियलु आहे, हिन ग्रंथ में हीअं लिखियलु आहे, हिन अनुसार हीअं कमु करो। पर अॼुकल्ह जी जनरेशन कलाक कलाक हिक ॿिए खे अलाए कहिड़ो ज्ञान थी ॾिए, ऐं हुननि खे चओ छा था ॻाल्हायो, चई हुनजी ॾाढी प्रॉब्लम आहे, उहो डिस्कस था करूं। अरे तव्हां छो था करो? त कोई ग्रंथ शास्त्र पढ़ो, कि समझदार इंसान वटि वञो त उहो तव्हांखे घर ठाहिण जी राह ॾींदो न, है न। हिक ॿिए सां ॻाल्हाईंदव, हिक ॿिए जी राय सां हलंदव त घर टुटंदा ई सही, घर टुटंदा ई सही। त छो जी माण्हू त सोचे थो, हा भई असां घर जा वॾा आहियूं, असांखे अनुभव आहे, असां बि त शादी करे एॾा साल हलिया आहियूं, त असांखे न पतो हूंदो छा कीअं हलिबो। कोई माण्हू नयो नयो शादी कंदो त जेका शादी में एतिरा साल सक्सेसफुल थिया आहिनि उन्हनि खां पुछंदा कि हा भई तव्हां कीअं कयो, कीअं कयो। उहे चईंदा असां ईअं गारियूं ॾींदा आहियूं, ईअं लड़ंदा आहियूं, असां बि हिक ॿिए खे जवाबु ॾींदा आहियूं, बसि हलूं था ईअं ई। त उहो चईंदो हा असां बि ईअं ई हलंदासीं। त पीढ़ी बाय पीढ़ी ईअं ई हले थो त कलयुग कीअं ख़तमु थींदो? कलयुग ख़तमु थींदो जॾहिं असां परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलंदासीं। भॻवानु जेको ज्ञान ॿुधाए थो उहो ॿुधी करे, पढ़ी करे जीवन जियो, उन अनुसार सोचो, ॻाल्हायो, कर्म करो त कलयुग ख़तमु थींदो। ईअं ई थोरी थींदो कलयुग ख़तमु, है न। त कोई माण्हू चईंदो इहो अवतार ईंदो, इहो अवतार थींदो, ईअं ईंदो त कलयुग ख़तमु थींदो। न, कलयुग ख़तमु थींदो जॾहिं सत्युग में वञण वारी आत्मा ई रेडी थी वेंदियूं। सत्युग में हलण वारी आत्मा ई अर्थात जीअं आत्माउनि जी सोच बोल कर्म ॾाढा सुठा हूंदा, उन्हनि खे चइबो आहे सत्युगी आत्माऊं, न। त हिन रीति बाबा असांखे चवनि था कि हाणे जीवन में परिवर्तन करो, परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलो त जीवन में सुख शांति ईंदी। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो,
ओम शांति।